जी गुंजार है। ये जो दहशतगर्दी है उसके पीछे वर्दी है। तोड़े जो इन नारे जे लाइ हिन फेडरेशन कानून पास कयो आहे त केर बि हिन मुक़दस फ़ौज जे इदारनि ते न ॻाल्हाए। जे ॻाल्हाईंदो त सज़ाऊं मिलंदियूं। ठीकु आहे, सज़ा त ॾिनी न तव्हां, ही सज़ा आहे न। असीं हिन निटण में, हिन हेॾे काढ़े वारी मौसम में, ऐं असीं क़ब्रिस्तान में, असीं वतन जा मालिक आहियूं पर असीं क़ब्रिस्तान में अवी महलातुनि में, हिन खां वधीक ॿी असांखे कहिड़ी सज़ा ॾींदो? असीं सम्झूं था त पुलिस, CTD, नकाबपोश, रेंजर्स, आर्मी, पीपल्स पार्टी ऐं असांजे घरनि में ॼावल हरामी ॿार जेके सिगरेटनि जे पैकेट ते, जेके शराब जी बोतल ते, जेके 500 रुपयनि जे नोट ते, जेके थोरे घणी फूशर ते पंहिंजा बच्चा, पंहिंजा घर, पंहिंजा वसीला ऐं पंहिंजे ईंदड़ नसुलनि जा ख्वाब विकिणनि था। सिंध सभा लगातार सिंध अंदरि रड़ंदी रहे थी त सिंध खे हे पीर